नाज़िन हुआ त समूरी सिंध सजी सोन आहे, पर उन जा तारीख़ी माग बि कंहिं शाहकार खां घटि न आहिनि। सिंध जा क़दीमी माग अॼु बि कब्ज़ा माफ़ियाउनि जे लपेट हेठि आहिनि। फैज़गंज जो तारीख़ी माग लीला जा अतण बि उन मां हिकु आहे, जंहिं ते बासरनि कब्ज़ो करे वरितो आहे। उन हवाले सां ॾिसूं था अमर शहर जी रिपोर्ट। उनमें को बि शक नाहे त कंहिं बि धरती जे कदावर ऐं मोज़ब हुजण जो सबूत उतां जूं सकाफ़ती जायूं ऐं शयूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजी सिंध उहा ख़ुशनसीब धरती आहे जेका 5000 साल पुराणी तहज़ीब रखे थी, पर बदकिस्मती सां समूरी सिंध जे तारीख़ी ऐं तहज़ीबी जॻहुनि जी आर्कियालॉजी खाते पारां सार संभाल न लहण सबबि या त ज़बून हाली जो शिकार आहिनि या वरी कब्ज़ा खोरनि जे कब्ज़नि हेठि अची वियूं आहिनि। फैज़गंज तालुके जे शहर अकरी भरिसां पिणु मोहन जे दड़े जी दरियाफ़त खां कुझु साल बाद में दरियाफ़त थींदड़ शहर लेला जा आतण मौजूदु आहे, जंहिंजी एराज़ी 300 एकड़ खां मथे आहे। इन तारीख़ी शहर लाइ आर्कियालॉजिस्ट माहिर चवनि था त हीउ शहर क़बल बसीअ जे दौर जो शहर आहे। हिन शहर मां हिन शहर जी खोटाई दौरान केतिरियूं ई मूर्तियूं, ठिकर जा थांव, सिक्का ऐं वॾे मिक़दार में सोन पिणु हथ आयो। फैज़गंज में मौजूदु हिन तारीख़ी विरसे जो ज़िक्र सिंध समेत बरतानिया जे वॾनि लेखकनि ऐं मुहक़क़नि पंहिंजे किताबनि में कयो आहे, जॾहिं त हिते जूं नवारदात ऐं सिक्का सिंध म्यूज़ियम समेत बरतानिया जे म्यूज़ियम में पिणु रखियल आहिनि। आर्कियालॉजिस्ट आसार क़दीमा जो माहिर ऐं उन ते PhD कंदड़ प्रोफेसर गुलाम मुस्तफ़ा शर ॿुधाए थो त ही उहो ई आतण आहे जंहिंजो मुस्लिम लतीफ़ पिणु ज़िक्र कयो आहे। गुज़िरियल कुझु ॾियारनि खां उन तारीख़ी विरसे ते हिकु बासर कब्ज़ाखोर डॉक्टर सफ़दर आरई पंहिंजे बिल्डोज़र काहे ऐं सिंध जे हिन तारीख़ खे ऐं तारीख़ी जॻह खे मिसमार करे रहियो आहे। जॾहिं त मीडिया में ख़बरूं अचण खां पोइ आर्कियालॉजी खातो निंड मां त उथियो आहे, पर DG आर्कियालॉजी मंज़ूर करासरो नोटिस पिणु वरितो आहे, पर क़दीमी आसारनि जे मिसमार थियण वारो सिलसिलो रुकिजी न आहे सघियो। जॾहिं त डायरेक्टर सखर अकरी थाणे ते पहुची कब्ज़ाखोर सफ़दर आरई ते केस दाख़िल करणु पिणु वियो, पर पुलिस उन बासर जी वांगार वांदे सिंध जी झुरंदड़ ऐं भुरंदड़ तारीख़ जो केस दाख़िल करण खां खुतो जवाबु ॾेई छॾियो। सिंध जे हिन तारीख़ी शहर जी तबाहीअ जो सिंध जे सकाफ़त वारे वज़ीर पिणु अञा ताईं को नोटिस नाहे वरितो। सिंध जूं ज़मीनूं बहरिया जे नाले में ॻिहिजी रहियूं आहिनि, उते हिकु ॿी माफ़िया वरी सिंध जे हज़ारे सालनि जी सकाफ़त खे मसमार करण लाइ मैदान में निकितल आहे। ज़रूरत उन शइ जी आहे त आर्कियालॉजी खातो ऐं सकाफ़त खातो निंड मां उथे ऐं फैज़गंज में आबाद 300 साल पुराणो शहर ऐं क़ौमी विरसो बचाए। ॿी सूरत में किथे ईअं न चवणो पए त अला ईअं महो जो पढ़िजे मंझि किताबनि त हुई का सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली।